अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं जेका सिंध गवर्नमेंट जे पारां हिकु तमामु वॾी अपॉर्चुनिटी अनाउंस कई वई आहे स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध में, जेको आहे सिंध टीचिंग एंट्रेंस प्रोग्राम जे नाले सां STIP। उन जो जेको आहे एप्लीकेशन आर इनवाइटेड फ्रॉम अनएम्प्लॉयड यूथ टीच 11th and 12th स्टूडेंट एंड लर्न आर्ट ऑफ टीचिंग विथ हैंडसम स्टाइपेंड। जेको आहे 11 ऐं 12 क्लास टीचिंग करणी आहे, 11 ऐं 12 क्लास जे लाइ। ऐं जेको आहे ही सिंध टीचिंग एंट्रेंस प्रोग्राम जे तहत ही इंटर्नशिप अनाउंस थी आहे, जंहिंमें टीचिंग अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि विथ हैंडसम स्टाइपेंड। अचो त हिन जी डिटेल ॾिसूं था त कीअं हिन में अप्लाई कबो ऐं क्वालिफिकेशन छा छा रिक्वायर्ड आहिनि। सभिनी खां पहिरियां जेको आहे मिनिमम क्वालिफिकेशन पोस्ट ग्रेजुएट एटलीस्ट सेकेंड डिवीजन इक्विवेलेंट फ्रॉम एनी हाई रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी in physics, chemistry, mathematics, botany, zoology, English, Urdu, Sindhi, Islamiyat and Pakistan study। इन्हनि डिसिप्लिन्स में पोस्ट ग्रेजुएट हुजे सेकेंड डिवीजन में। सिलेक्शन जेका थींदी, सिलेक्शन शैल बी ऑन मेरिट डिस्ट्रिक्ट ऑफ डोमिसाइल PRCT स्कूल स्पेसिफाइड एंड नीड बेसिस थ्रू द नोटिफाइड डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी फॉर एंट्रेंस। जेको आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी फॉर एंट्रेंस इन जी जेको आहे सिलेक्शन कंदी एज पर पॉलिसी गाइडलाइंस ऑफ द डिपार्टमेंट जी जेके पॉलिसी गाइडलाइंस हूंदी उन तहत। सिलेक्शन जो जेको वेटेज हूंदो 80% ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन इन मास्टर्स डिग्री। 80% जेको आहे तव्हां मार्क्स खयूं आहिनि मास्टर्स में उन ते हूंदो ऐं 20% तव्हांजो इंटरव्यू ते हूंदो। इंटरव्यू में तव्हांजो स्पीकिंग पावर, तव्हांजी लैंग्वेज, तव्हांजी प्रोफेशंसी ऐं तव्हांजी जेको आहे नॉलेज चेक कई वेंदी। उन खां पोइ जेको आहे स्टाइपेंड आहे उहो आहे 60,000 पर मंथ स्टाइपेंड हूंदो। जेतिरा मंथ या जेतिरा साल ही इंटर्नशिप हलंदी तव्हांखे 60,000 पर मंथ सैलरी मिलंदी, स्टाइपेंड मिलंदो। ऐं हाउ टू अप्लाई, इन में हाणे अप्लाई कीअं कजे। एप्लीकेशन अलॉन्ग विथ सपोर्टिंग डॉक्यूमेंट अटेस्टेड कॉपी ऑफ CNIC जी कॉपी, डोमिसाइल PRCD, क्वालिफिकेशन एकेडमिक सर्टिफिकेट्स, जेका बि तव्हांजी क्वालिफिकेशन हुन जा एकेडमिक सर्टिफिकेट, मार्कशीट्स, मास्टर्स जी डिग्री एंड एक्सपीरियंस इफ एनी, जेकॾहिं तव्हां को एक्सपीरियंस आहे हुन जा अटेस्टेड सर्टिफिकेट तव्हांखे लॻाइणा आहिनि। should be submitted within the 15 days of the publication of this advertisement, failing which no application shall be received। जेको आहे 15 ॾींहंनि जे अंदर ही जेको आहे अॼु 9/1/2022 त ही एप्लीकेशन जेको आहे हिननि अनाउंस कई आहे त हिन विदिन 15 ॾींहंनि जे अंदर तव्हांखे ही सबमिट कराइणी आहे एप्लीकेशन। ऐं उन खां बाद में जेको आहे ही जेको आहे एक्सेप्ट न कंदा। सबमिट कराइण जेको आहे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, हर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिस में चेयरमैन DSCI ऑफ द कंसर्न डिस्ट्रिक्ट, हर डिस्ट्रिक्ट में जेको आहे हिननि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर में चेयरमैन DSCI वटि तव्हांखे एप्लीकेशन जमा कराइणी आहे। हाणे ॾिसूं था टोटल नंबर ऑफ पोस्ट केतिरियूं आहिनि। फिजिक्स जे टीचिंग जे लाइ 240 आहिनि, केमिस्ट्री जे लाइ 240, मैथमेटिक्स जे लाइ 120, ज़ूलॉजी जे लाइ 60, बॉटनी जे लाइ 60, इंग्लिश जे लाइ 240, पाकिस्तान स्टडी जे लाइ 60, इस्लामियात जे लाइ 60 ऐं सिंधी जे लाइ 60, उर्दू जे लाइ 60। त ही टोटल 1200 पोस्टूं आहिनि। मेल फीमेल ॿई अप्लाई करे सघनि था। घणे खां घणा सिंधी हिन में अप्लाई करे हिन अपॉर्चुनिटी जो फ़ाइदो हासिल कयो। मज़ीद अहिड़ी इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट जूं वीडियोज़ ॾिसंदा रहो त जीअं हर इंफॉर्मेटिव वीडियो ऐं अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अल्लाह हाफ़िज़।